सुञाण वारी अख धारियो। इमरान खान तो चे ना मैं फजल रहमान को सियासत से आउट कर दूंगा। खयों बेलची जो उठ रब बचा जो रब बचो थे कि वजीर आजम करे बेथू कला न तजा मीह बसराइंदो मैं मौलाना फजल रहमान के पार्लियामेंट का बाहर कदे तभी यार हम पार्टी जो लीडर कर मास यार हना ताजो सुभान अल्लाह जोरे से भागत रस मौलाना जा हेदा मरियम नवाज वेठी आ हेदा बिलावल वेठो आ विच में शीं वेठो। अज मरियम नवाज भी चे थी मुझो लीडर फजल रहमान आ बिलावल भी चे तो मुझो लीडर अञा तो हुन बधी है अञा तो बी छोकरो बोलो मां के अम्मा न कोठी नो चलो मुखे लज्जे थी थे वजो जो शहर अची जो बूट ठोक्यों उतों को वठी राम भट्ट शुरू किए अम्मा अम्मा मानस चो आइन का थे जिन तो के अम्मा अम्मा सिखायो है हुजूर जावा मां पांजे मकसद थी अच्छा सब जो सुवा जोरा सा मजो न था कयो यार पछाड़ी में बेवफाई चंगी कोने दादा बाकी मुझे 10 मिनट वनी बचा दादा तो जो सुवा मोहम्मद जा आश कबैयो तो विरोध करे जाओ बैयो तो ऐ हिन निशिस्त जी दुआ ब मां कराइंदुस हां पो नमाज थींदी पो भक्त थींदो पो भाउ तारिक जो बयान थींदो पर यो प्रोग्राम अती कारा बुधाइंदा मुझे पी जो जलसो अच्छा सजो प्रोग्राम मां बुधाइंदो हां हुजूर जाओ यमन सा नूर की लाइट मिस्र ना यमन ना शाम भाई छो इब्राहिम अलैहिस्सलाम जी कब्र ओडे हजरत इस्माइल जी हुजूर जे यमन सा नूर की लाइट हणी रब इतला दिनो सुने इब्राहिम जे कब्र थे त जे मोहम्मद हतो रोई दुआ कई वो मोहम्मद जो मक्के पाक में पढ़ हुजूर जावा यमन सा सिर सज गए में असा के नमाज खां 104 डिग्री बुखार हाँ रखो न जट सूफ़ी पैदा थियनि सूफ़ी अथव दीन में कीड़ो पियो शक पैदा कंदो अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया या सॼी तुंहिंजी धोखेबाज़िया कलमो पढ़ियो थी पोइ अलाए छो थो करे मूंखे बेल चोॾे ते हिन जो नासूं थी विया कलमो पढ़ी अलाए कबी आ जट अलाए अबू जहल कई नबी से मेराज करे आया अबू जहल के बुधाई अबू जहल छा जो अलाए वियो अलाए कोन वियो है सिद्दीक के जो मतलब खबर पई ना कि सॼी दुनिया कूड़ी आ मोहम्मद सच्चो आहे जोरा साहब बैयत बुलंद करो सिद्दीक के सलाम बैयत सारे सिद्दीक अकबर सारे सिद्दीक अकबर नारे तकबीर नमाज नमाज आने वरतन दा नियत साफ हो जे नमाज दाढ़ी ते थोड़ी नियत साफ छा था चन नियत नियत तो ये नियत साफ है ना पो काई चे छो पाती थी नियत साफ है बस माल तरिए ते हो जे ठीक छो छिता नमाज जरूरिया 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 हुजूर तो फरमाए मन अकामहा फकद अकाम दीन जे नमाज कायम कई न मोहम्मद जो सजो दीन कायम देखे ना आलम पूछो वमन हदमहा फकद हदम दीन जे नमाज में हाथ तो कढियो सजो दीन फिर सादिक वारो नमाज जरूरी आ जरूरी आ जरूरी आ केतरी जरूरी आ दस्यावा दस्यावा कावड़ बो कौन कावड़ बो तो पीर सादिक कहते मुझे बनी आ था उका कावड़ जो सच त चवाम कावड़ बो सो बस वणो हुई मुझा यार हैं मुझे घुराई जन मोलवन के कटी ना मुखे घुराई नमाज जरूरी आ केतरो जरूरी आ जेतरो कपड़न में कांच जरूरी आ
गर्मी ॾाढी आहे पटको लाहे छॾियो अञा गर्मी तंग थी करे टोपी बिला अञा गर्मी नथी छॾे चोलो बिला अञा गर्मी तंग थी करे त गंजीअ मां भथ कढ पर केॾी बि गर्मी हुजे मिसकाल मां सम्झी वियो अञा त मां ब्रेक ते लता ॾिनी आहे केॾी बि गर्मी हुजे कंहिं चमा हथ न आहिनि कढणा केॾी बि सख़्ती हुजे नमाज़ मां हथ न आहिनि नमाज़ दीन जो बुनियाद आहे हुजूर से जावा ॼमण सां सिर सजदे में असां ॼमण सां राम भट कंदा सॼो पीर सादिक मथे ते खणा नबी साईं जावा ॼमण सां सिर सजदे में आंगुर जो इशारो मथे छा पिया चवनि ला तस्जुदो हाणे सॼा सिज जा न बाह जा न बुतनि जा न पीरनि फ़क़ीरनि जा न झंडे सजदा उन रब जा कजो जंहिं मां मोहम्मद खे पैदा कयो मीलाद जो पैगाम झंडी न जुलूस न हलवे जी देग न फारूक के जलसे ते अचण वाला मीलाद जो पैगाम अचु तोखे जमीयत वारो ॿुधाए पंहिंजे हथनि खे ज़ुल्म खां बचाओ पेरनि खे नाफ़रमानीअ खां बचाओ ज़िंदगीअ खे बिदअत खां बचाओ अखि खे बेहयाईअ खां बचाओ पेट खे हराम खां बचाओ अक़ीदे खे शिरक खां बचाओ ॼमण खां वठी मरण ताईं मोहम्मद जो ग़ुलाम थी हौज़ कौसर ते मोहम्मद तुंहिंजे इंतज़ार में आहे ज़ोर सां मीलाद 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 मक़सद मीलाद चोन तो ॿुधाए कटड़ू छो त मीलाद में हलवो आहे हाणे मां गुज़ारत बगिया त हलवो मुलनि खे छो थो वणे जो हलवे में हॾो कोन्हे हलवो नर में चप तेर खे दॿ ॾेसि त पोस्ट ऑफिस में टपी वियो मक़सद मीलाद ॿुधाओ जशन 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 मशीन छो नथो मल्हाए नबीअ जो प्रोग्राम छो नथो ॿुधाए साहब जशन मल्हाए सुणे सिद्दीक़ जो या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त ॾियो अॼु काबे में तो मोहम्मद जो मशीन ॿुधायो जशन न मशीन टे पहिरे खां पोइ आयो काबे सभु काफ़र ई न दुकान बंदि करे कर छा चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु बस इहो तो हुजूर जो प्रोग्राम था बाप अकेलो काफ़रनि खे पत्थर बेहतर जेका शइ आई हयो बेहोश थी वियो घर खणी आया माइट जंहिंजो अखि पटियईं छा थो थिए कैफ़ा बीबी रसूल अल्लाह बाबा मुंहिंजो मिठो मोहम्मद जो कहिड़ो हाल आहे आशिक़ त इहे हा